मोहब्बतन जे मोतियन सां पोपट जड़ा एहसास दुआन जे रूप में अवांजे नाले कजन था। त दोस्तों अस्सलाम वालेकुम। पार्ट 9 पाण स्टार्ट करूं था। त जे दोस्त मुखे 8 पार्ट में कमेंट कया है त उन्हनि सभिनी जूं शायरियूं इन पार्ट में ॿुधंदा। जेको हिन में कमेंट कंदो पोइ वरी 10 पार्ट में ॿुधंदा। त महिरबानी अवां जंहिं कमेंट कया मूंखे त उन्हनि सभिनी जूं शायरियूं ठही चुकियूं आहिनि। तक़रीबन 22 खां 25 शायरियूं आहिनि अंदरि ऐं पाण ॾिसिजो। पंहिंजो नालो ज़रूरु चेक कजो। नंबर 1 रईस दाम जे नाव कयूं था। तना ज़िंदगी त हर कोई वींदो आहे, मगर गॾिजी रहण कंहिंखे ईंदो आहे। घड़ी पल जी मोहबत हर कोई कंदो आहे, घड़ी पल जी मोहबत हर कोई कंदो आहे, मगर ज़िंदगी भर सां साथ रहण कंहिंखे ईंदो आहे, कंहिंखे ईंदो। नंबर 2 अब्दुल रज़ाक। नामा पीर नामा मुरीद, सारी कौम जो फ़कीर, नामा हाकम नामा ज़ालिम, अयां अमन जो अमीर, नामा ताकत नामा तावीज़, अयां वेड़ जो वज़ीर, नामा घुमण नामा घुतण, अयां इश्क जो आशीर, नामा कुछण नामा पुछण, अयां दोस्त लाइ दिलगेर, सजण जे पुछी त सच ॿुधायां, अयां बस अवां जे शेर जो आशिक। नंबर 4 गुलाम कादिर शाह बुखारी लिखे थो। मोहब्बत उन्हनि सां करियो जंहिंखे निभाइण ईंदो आहे, ऐं नफ़रत उन्हनि सां करियो जंहिंखे विसारण ईंदो आहे, ऐं कावड़ उन्हनि सां करियो जंहिंखे परचाइण ईंदो आहे। नंबर 5 हाजी हिंगोर जो नाव। त ॿुधो तुंहिंजे शेर में वफ़ा मिलंदी, हुते त का टुटल दिलनि जी दवा मिलंदी, इहो ॿुधी बेवफ़ा तुंहिंजे शेर आयासीं, पर यार हुते त दिल लगाइण जी बि सज़ा मिलंदी आहे। नंबर 6 एयाज़ पावर। तूं ईअं कर पंहिंजो दर्द मूंखे ॾेई छॾ, तूं ईअं कर पंहिंजो दर्द मूंखे ॾेई छॾ साईं, पोइ आऊं ॼाणे दर्द ॼाणे दवा ॼाणे ख़ुदा ॼाणे। नंबर 7 कादिर बख्श नोड़ी। अधूरो अयाणो अॻे ई हुयसि मां, रेल होस मुंहिंजो विञाए छॾियईं, अलाए त काॾे वियसि पे बुखारी, आयो त नियारे बियारे छॾियईं। नंबर 8 अजय कुमार। तोसां करी प्यार असीं रुनासीं, ॿीहर ॿई तोखां हथड़ा ॿधियासीं, सहारो ना ॾिनो ज़िंदगी में दोस्त, रोईंदे ॾाढो जॾहिं मरी वेंदासीं। नंबर 9 वाहिद अली छाछरा सिटी से लिखता है। इतनी लंबी उम्र की दुआ मत मांगो मेरे लिए मुर्शिद, इतनी लंबी उम्र की दुआ मत मांगो मेरे लिए मुर्शिद, ऐसा ना हो कि तुम भी छोड़ जाओ और मौत भी ना आए। नंबर 10 रमेश कोहली लिखे तो। तू भले कोशिश करे ॾिस असांखे विसारण जी, हर कोशिश तुंहिंजी नाकाम आहे, छो त असां कोहली आहियूं सुणा, दौलत ते ना दिलनि ते राज कंदा आहियूं। नंबर 11 समीर गोपंग लिखे थो। तुंहिंजी मासूम निगाहुनि जे निकदस जो कसम खयां, दिल त छा रूह बि तोसां मोहबत कई आहे, मोहबत कई आहे। नंबर 13 अशोक कुमार। अचण वञण त छॾे ॾिनो आहे सुणा साईं, अचण वञण त छॾे ॾिनो आहे सुणा साईं, जे अवी चवो तव्हांजो शेर छॾे ॾियूं। नंबर 14 गणेश कुमार। अल्लाह करे तोखे ज़िंदगी जी हर खुशी मिले, अल्लाह करे तोखे ज़िंदगी जी हर खुशी मिले, बाक़ी मोहब्बत तो ते हराम हुजे, हराम हुजे।